अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां अब्दुल्ला गडाणी। दोस्तों, हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं ॻोठ चंगल ख़ान जोगी, तालको ठरी मीरवा। मुबल्लिग इस्लाम हज़रत मौलाना सिबगतुल्लाह जोगी साहिब जन जे ॻोठ असां सां गॾु वेठल आहिनि असांजो प्यारो दोस्त बिरादरम मौलाना सिबगतुल्लाह जोगी साहिब जो भाउ मोहतरम जनाब सिंध पंजाब बलोचिस्तान जो मशहूरु मारूफ़ नात ख़वान मोहतरम जनाब नसीमुल्लाह जोगी साहिबु। अचो त भाउ नसीमुल्लाह जोगी साहिब सां कुझु घड़ी कचहरियूं कयूं ऐं उन खां बाद जेको आहे पंहिंजे मिठड़े आवाज़ में असांखे शेर ॿुधाए। सो दोस्तो, हीअ जेकी अॼोकी मुलाक़ात आहे हीअ मुहबत दीन सां वाबस्तगी जो अहसासु मज़बूत पैदा करे थो। अलाह पाक खां दुआ आहे त अलाह पाक शल असांजी जेकी आहे क़यामत ताईं हीअ मुहबतूं क़ाइमु व दाइमु रखे। असांजे जोगी साहिब सां जेको आहे जोगी साहिब जे ख़ानदान सां अल्हम्दुलिल्लाह रूह जा रिश्ता आहिनि। अचो त पंहिंजे पीरी प्यारे भाउ बिरादरम नसीमुल्लाह जोगी साहिब सां पंहिंजे ख़ूबसूरत आवाज़ में शेर ॿुधूं। अॼोके मुंहिंजे सफ़र में मूंसां गॾु मुंहिंजो पीरी प्यारो भाउ सौट मोहतरम जनाब मोहम्मद सिद्दीक़ साहिब बि गॾु आहे। जी साईं। अल्लाह पाक हर ॾुखे वक़्त में मोमिननि जी मदद ज़रूरु कंदो आहे। ए भाउ, मां तोखे ऑर्डर थो जारी कयां त इब्राहिम अलैहिस्सलाम जे लाइ सलामती वाई पंहिंजी आहिनि, थधी बि न ज़्यादा गरम हुई त बाहि, पर बाहि में पियो घुमे फिरे। किताबनि में ईंदो आहे त 40 ॾींहं त इब्राहिम अलैहिस्सलाम बाहि में पियो घुमे फिरे पर बाहि न पई साड़ेसि। ॿुधायो दोस्तो, उन वक़्तु केरु हुओ त इब्राहिम अलैहिस्सलाम जी मदद करण वारो? यकीनन अलाह पाक हुयो। सो अॼु बि अलाह पाक उहो ई आहे, मोमिननि जी मदद ज़रूरु कंदो। वमन नस्र इल्ला मिन इंदिल्लाह, अलाह साईं फरमायो मदद मुंहिंजी तरफ़ों ईंदी आहे। तो शेर इन तरह जो आहे त अल्लाह पाक बेशक मुश्किल कुशा तूं आहीं, हर शइ आहे तुंहिंजे वस में, ॿिए कंहिंजो वस न साईं। सुभान अल्लाह। अल्लाह पाक बेशक मुश्किल कुशा तूं आहीं, हर शइ आहे तुंहिंजे वस में, ॿिए कंहिंजो वस न साईं। ओ चिड़ी आहे जंहिं ते मुश्किल, जंहिं ॾींहुं तुंहिंजे तरफ़ां टारे नथो सघे को, जिन मलक आयल सां टारे नथो सघे को, जिन मलक आयल सां बानल तां बाझ सां थो तूं ई उहा हटाई। बानल तां बाझ सां थो तूं ई उहा हटाई, हर शइ आहे तुंहिंजे वस में, ॿिए कंहिंजो वस न साईं। अल्लाह पाक बेशक मुश्किल कुशा तूं आहीं, हर शइ आहे तुंहिंजे वस में, ॿिए कंहिंजो वस न साईं। ओ दरिया में घिड़ियो जो यूनुस नबी सगोरो, तंहिंखे मछी गिहे वई, तोखे सॾे पियो रोईंदो। दरिया में घिड़ियो जो यूनुस नबी सगोरो, तंहिंखे मछी गिहे वई, तोखे सॾे पियो रोईंदो। तंहिंखे कढी मछीअ मां बचड़नि सां पियो मिलाई, तंहिंखे कढी मछीअ मां बचड़नि सां पियो मिलाई, हर शइ आहे तुंहिंजे वस में, ॿिए कंहिंजो वस न साईं। अल्लाह पाक बेशक मुश्किल कुशा तूं आहीं, हर शइ आहे तुंहिंजे वस में, ॿिए कंहिंजो वस न साईं। ओ हज़रत अलीअ जा ॿई बीमार थिया हनीगर, तुंहिंजी बास बासे तोखे सॾे पियो हर हर। हज़रत अलीअ जा ॿई बीमार थिया हनीगर, तुंहिंजी बास बासे तोखे सॾे पियो हर हर, तुंहिंजी बास बासे तोखे सॾे पियो हर हर। तूं बेनियाज़ पंहिंजी हिकमत पियो हलाई, हर शइ आहे तुंहिंजे वस में, ॿिए कंहिंजो वस न साईं। अल्लाह पाक बेशक मुश्किल कुशा तूं आहीं, हर शइ आहे तुंहिंजे वस में,
कंहिंजो वसन सां